फ़क़ीर मोहम्मद बचल साईं, अॼु असां तव्हां खां साईं ॻोठ सूमर फ़क़ीर में ख़लीफ़ो मोहम्मद क़ासिम महर जे उताक ते हुन जमायत जे हवाले सां पंहिंजूं साड़ियूं जेके आहिनि तव्हां असां सां वंडींदव। ऐं सभ खां पहिरीं तव्हां असांखे पंहिंजी जेका बुनियादी तइलीम आहे, तव्हांजो जेको तारुफ़ आहे, उन हवाले सां असांखे ब्रीफ कयो। महिरबानी से असां जेको आहे सो मुंहिंजे वालिद साहब हुते शोलापुर मां शादी कई हुई, उनखे शोलापुर वठी विया, उते शादी कयूं। पोइ जॾहिं पाकिस्तान ठहियो त नवाब शाह वारे लोड़े में आया। ऐं जेको आहे सो 4 अप्रैल 1949 जो नवाब शाह जे लोड़े में पैदा थियुसि। जी साईं। ऐं पोइ जॾहिं 52 खां लोड़ा जेॾी महिल आज़ादु थिया त वालिद साहब जेको आहे सो शहदादपुर शहर में लॾे आया। पोइ शायदि हिकिड़ो नंबर वञी बचियो हो विकिणी शहदादपुर शहर में जाइ बि वरितऊं। ऐं स्टेशन शहदादपुर जे भरिसां उहा होटल हुई जेका सरकारी, उहा वरिती। पोइ हुते शहदादपुर प्राइमरी स्कूल में मूं पहिरीं जमायत प्राइमरी स्कूल गवर्नमेंट प्राइमरी स्कूल शहदादपुर, उते जेका आहे सो प्राइमरी तालीम ई हासिलु कई। ऐं म्यूनसिपल बॉइज़ हाई स्कूल शहदादपुर, उते मूं मैट्रिक कई 1965 में। वरी 65 वारी जंग में हलिया वियासीं, पोइ वापसि आयासीं। पोइ वरी जेको आहे सो हिते गवर्नमेंट कॉलेज म्यूनसिपल 2 कमरा ठाहिया। उते जेको आहे सो मूं फस्ट ईयर ऐं इंटर उते शहदादपुर म्यूनसिपल कॉलेज शहदादपुर मां कई। पोइ आउं वियुसि सॼो उते कोन हो डिग्री कॉलेज कोन हो, त पोइ असीं वेंदासीं टंडो आदम। टंडो आदम न्यू अलीगढ़ कॉलेज टंडो आदम में, उते जेको कॉमर्स में वालिद साहब उन ज़माने में दाख़िला वरिती। पर आउं जेको आहे सो कॉमर्स सां सवाइ मूं सोशल साइंसिस में जेको आहे सो तमामु घणियूं नंबर खया। इंटर बेस ताईं मैट्रिक में जेका आहे मूं सोशल साइंसिस में उनमें जेके लफ़्ज़ लिखियलु हो उनमें हाईएस्ट मुंहिंजूं मार्कूं हुयूं। ख़ैर सोशल साइंस या पॉलिटिकल साइंस? सोशल साइंस। सोशल साइंसिस में हूंदी। कहिड़ो साल हो? कहिड़ो साल हो? 65 में मूं मैट्रिक कई। जी साईं। अच्छा, पोइ जेको आहे सो 66-67 इंटर कई शहदादपुर मञा कॉलेज मञा। उन टाइम ते कॉलेज जा 2-3 कमरा ठही विया स्कूल में, म्यूनसिपल बॉइज़ स्कूल में कॉलेज लॻंदो, उनजे पोयां ऑफिस वग़ैरह हुयूं। पोइ 67 में उते मूं इंटर कई आर्ट्स में। जी जी। पोइ वालिद साहब जेको चयो त जेको आहे तव्हां कॉमर्स में दाख़िला वरितो त डिग्री जेका आहे पोइ टंडो आदम अलीगढ़ कॉलेज टंडो आदम में मूं दाख़िला वरिती। कॉमर्स जा 2 साल हुते कयोसि, पर मुंहिंजा अकाउंटेंसी जा पेपर रहिजी विया, मूंखे क्लियर न थी सघिया। त पोइ उन दौरान जो वरी शहदादपुर में डिग्री कॉलेज क़ाइमु थी वियो। त वरी वापसि अची मूं शहदादपुर डिग्री कॉलेज में दाख़िला वरिती 70-71 में। ऐं पोइ वरी उते शहदादपुर गवर्नमेंट कॉलेज जो जनरल सेक्रेटरी में मुंतख़ब थियुसि। उन दौरान ई पोइ जेका आहे सो 71-72 में भुट्टो साहिबु जेको आहे सो सकूत ढाका थियो। भुट्टो जेको आहे सो उनजी हुकूमत थी वई। त असां जेको आहे सो पीर साहिब जा मुरीद हुआसीं ऐं एक्टिव हुउसि, तमामु डिबेटर हुउसि, तकरीरूं कंदो हुउसि। त उन ज़माने में जाम सादिक अली इलेक्शन 70 वारी में, त पोइ जाम सादिक अली जो चीफ पोलिंग एजेंट हुउसि। टंडो आदम अलीगढ़ कॉलेज में जनरल सेक्रेटरी जी इलेक्शन विढ़ी हुई। ख़ैर उते जेको आहे सो पोइ जेॾी महिल जाम सादिक अली होॾां वियो हलियो त मूं वटि जेके चाबियूं हुयूं, पैसा हुआ, 2-3 गाॾियूं हूंदियूं जेके स्टोर लीडर वांगुरु, जीअं उनखे पब्लिसिटी जेका थींदी। पोइ मूं हुनखे वरी चाबियूं, पैसा ऐं ॿियूं जेके शयूं उसे वञी वापसि कयूं। त मूंखे ॾाढो चई पीर साहिब खे मनाए वठंदासीं, हीअं कंदासीं, हीअं कंदासीं, तूं चयो हुअईं फलाणो हुअईं दिमाग़ हुअईं। मुंहिंजो त वरी अमाणी हो रहिया असां पीर साईं त असांजा वॾा अबा ॾाढा सिर कुर्बान। हाणे वॾनि जी पाण ॻाल्हि कयूं, वॾनि जी ॻाल्हि आई आहे त पाण उनखे टॉपिक खे थोरो उॾूं मड़ियूं। सवेल जेके तव्हां ॻाल्हियूं कयूं पिए त तव्हांजे वालिद साहिबु जॾहिं शोलापुर कोल्हापुर माना हिंदुस्तान में जेके मुख़्तलिफ़ कैंपूं हुयूं, उते खां थी वापसि आया त नवाब शाह जी लोढ़े में आबाद थिया। त नवाब शाह जी लोढ़े में हुरनि जी ज़िंदगी कीअं हुई ऐं उते केरु माण्हू हुआ, ऐं वरी जॾहिं गादी बहाली थिए थी त तव्हांजे वालिद साहिबु अली बख्श फ़क़ीर जो उन में छा रोल हुयो? अच्छा, महिरबानी, मां तव्हांखे ॿुधाईंदा रहां त मुंहिंजो जेको ॾाॾो हो बचल, जंहिंजो मूं ते नालो आहे, त उहो जेको आहे सो 1893 खां वठी 1898 में जेका पहिरीं मास्टर लॻी हुई। त मुंहिंजो बचू बादशाह पीरू वज़ीर दौर में मुंहिंजो ॾाॾो जेको आहे सो फ़र्क़ी हो ऐं तमामु फ़र्क़ में सम्झो कि तक़वा ऐं परहेज़गारी में हिकिड़ो मिसाली नमूनो हो। जी साईं। 5 वक़्त निमाज़ ज़िक्र ॿिए था कंहिंजो घर में कोन खाईंदो, पंहिंजी शइ जेको आहे सो अमूमन पाण पचाईंदो। उहो जेको सकंड लोड़े में हो त उन टाइम ते वबा आई ताउन जी, त वॾा कज़िया थिया। ऐं उहो मूं हींअर कावश में हिकिड़ो आर्टिकल ईंदो आहे कमिश्नरनि जो, त मूं उहो ॾिठी त उन कमिश्नर उते रिपोर्टूं ॾिनियूं त नवाब शाह जे आस पास जेके ॻोठ आहिनि उनमें मुख़्तलिफ़ में
सवनि जी तइदाद में माण्हू जेके से फ़ौत थिया हुआ। त मुंहिंजो ॾाॾो जेको आहे उन्हनि जी जनाज़े नमाज़ूं पढ़ंदो, पोइ सकरंड में का ईद अथई त ॿिन्ही तरीक़नि जा उस्ताद मतिलबु के वरियाम फ़क़ीर ऐं मस्त फ़क़ीर में जेको यूसुफ, उहे ॿई तरीक़नि जा ॿई उस्ताद उते हुआ। फ़र्क़ी ख़लीफ़ा जेके उते हुआ, ॿई उहा उते हुआ। त ॾाॾे खे ईद जी निमाज़ जी, तो ईद जी निमाज़ जी तकबीर हणण जे बजाए जनाज़े जी तकबीर हणी वई। अलाह सलाम, हा, त ख़ैर, वॾो जेको आहे त हुन में पइजी वियो। ख़ैर पोइ वरी जेका 42 जी मार्शल आर्ट थिए त हुन में वालिद साहब गिरफ़्तार थियो, पोइ वरी वापसि न आया उहो त ॾाढो किथे वफ़ात करे वियो, ॾाढो बचल, मोहम्मद ॾाढो बचल। जेको आहे त पोइ वापसि थियो। पोइ जेको आहे सो लोड़नि ते कोई चवंदा त झोल में महिनत मज़दूरी कंदो, केॾी तरकारी ऐं राज़के जो कमु कंदो, पर हुनजी सही ख़बर कान्हे। पर चवंदा झोल जे भरिसां किथे वालिद साहब ॿुधाईंदो, पर वालिद साहब होॾे हलिया विया न 42 में, होॾां विलायत हलिया विया। असांजो सॼो ॻोठु ख़तमु थी वियो, का शइ कान हुई, वाणिया हुआ, ॿियूं ज़ातियूं हुयूं, सभु लॾे विया। हॉर मार्शल दौरान माण्हू बदिजी विया, डिस्पर्स थी विया। हुते हिकिड़ो गेई वाणियो खे क़तलु करे वेंदो हुओ। असांजो 2-3 राइफलूं हुयूं, उहे बि खयूं हुयूं, वॾी हिकिड़ी दास्तान आहे। ऐं असांजे ॻोठ मां 2-3 माण्हू जेके आहिनि से कारे पाणी में विया, पीर बचपू जेको उन्हनि जा नाला ॿुधाए जेके कारे पाणी विया। अहमद ख़ान ऐं मुंहिंजो लिखियलु आहिनि, तव्हांखे नोट करे अगरि ठीकु आहे। हाणे वरी तव्हां उते जेको नवाब शाह लोधी वारी ॻाल्हि, नवाब शाह लोड़े में आउं त नंढो आहे, मूंखे हुनजी का यादगिरी कोन्हे, यादगिरी, पर जेको आहे सो एतिरो सिर्फ़ु ज़हन में जेको आहे सो अचे थो त हा साईं। हाणे साईं जेको तव्हां पंहिंजे ॿुधायो पिया न पंहिंजे वालिद साहब जे हवाले सां जेका गादी बहाली थिए थी, उन में जेका कोशिशि कनि था। अच्छा, वालिद साहब असांखे ॿुधाईंदो त जेको मूंखे जेको ॿुधायो हो न, त गवर्नर दीन मोहम्मद इहो 47-48 जे विच जो पीरियड आहे, उहो पाकिस्तान में ठहण खां पोइ अगस्त में पाकिस्तान ठहियो। त मुंहिंजे ख़्याल में उते जेका आया हूंदा वापसि, त इहो 48 जो विच आहे या 48 जी शुरूआति हूंदी, छाकाणि त गवर्नर जो जेको पीरियड आहे दीन मोहम्मद जो इहो ई आहे। त वालिद साहब मतिलबु त ॻाल्हाइणो ऐं होशियारु हूंदो, टाकेटिव माण्हू हो, टाकेटिव हो, ऐं थोरो घणो जेको हिकिड़ो कोटधणी पाछा सिंधी स्कूल खोलिया त वरी लिखी पढ़ी बि वेंदो, अख़बार बि पढ़ंदो। ऐं त वालिद साहब ॿुधाईंदो जेॾी महिल दीन मोहम्मद हुते दौरो कयो त मूं हुनखे अर्ज़ु कयो त जेको आहे पीर साहिब जी गादी बहाल करियो, शहज़ादनि खे आणियो, असांजे ज़ुल्मात पाकिस्तान ठही विया, अंग्रेज़ विया हलिया, असांजी जंग अंग्रेज़नि सां हुई। हाणे पाकिस्तान में असां अञा ताईं 5 साल थी आहिनि, लोड़नि में छो बंदि आहियूं? 48 में जेको आहे असांखे आज़ादु करियो। पोइ हुन गवर्नर हुन सां सुवाल जवाबु कया त तव्हां इहो माण्हू चवनि था त बाबा माण्हू त तव्हां जेको आहे तव्हां वटि सबूत कहिड़ो आहे जो तव्हां जेको आहे सो जमायत जेका चाहे थी त गादी बहाल थिए ऐं हुर जेके आहिनि से इहे कैंपूं ख़तमु कयूं वञनि। त वालिद साहब अर्ज़ु कयोसीं असां तव्हांखे सभिनी हुरनि खां जेको आहे सो दरख़्वास्तुनि ते सही वठी थो ॾियां, सभु एग्री आहिनि। हा, सभु एॾी वॾी हलचल हलाई अथनि। हा, त पोइ गवर्नर इन ते एग्री थियो ऐं हुनखे ओके कयूं। पोइ वालिद साहब खे चयो तूं दरख़्वास्तूं खणी असांखे ॾियो। त पोइ वालिद साहब जेको आहे सो उहे हुनखे चयो त असां जेको आहे सो हिकिड़े लोड़े खां ॿिए लोड़े में नथा वञी सघूं। पोइ वालिद साहब खे 2-3 ॼणा फ़क़ीर को मूंखे हाणे यादि कोन्हे, मल्हार हो या को, उन 3 ॼणनि खे उहा ॾिनऊं पास। पोइ वालिद साहब जेको त नवाब शाह में दर्ज़ को कमु कंदो, स्टेशन जे भरिसां दर्ज़ को दुकानु हूंदो। पोइ उते वरी जेको आहे वेंदो, पोइ उते नवाब शाह मां हुन दरख़्वास्तूं प्रिंट कयो आहियूं बाक़ाइदे वॾी तइदाद में। पर मूं वटि जेके असां जॾहिं मुंहिंजो शहज़ादपुर आयुसि, उहो बहाल थियासीं त घर जी जेका पुराणी कुंड हुई उनमें हिकिड़ो अधु को जेको थेलो हूंदो आहे, जेको उनमें दरख़्वास्तुनि जी एतिरी दस्ती पियल हुई मूंखे बचपन में। न उहे दरख़्वास्तूं जेके जंहिं ते उहे सयूं वठंदा हुआ, जेके अनयूज़ड हुयूं, त उहे उनजी हिकिड़ी दस्ती गवर्नर जनरल मुख़्तसर था कयूं। पोइ जेका न मीटिंग थी हिन में ख़लीफ़नि खे सभिनी खे सॾायो वियो हिन में कराचीअ में, उन में तव्हांजो वालिद साहब शामिलु हुयो जेको गादी बहाली जी जेका कोशिशि थी कराचीअ में? न, उन में जेको उतो सभु ख़लीफ़ा हुआ न, वालिद साहब उहे दरख़्वास्तूं। पोइ इहो साॻियो सुवालु वरी मौलवी मुफ्ती मोहम्मद सालेह जेको पंहिंजो दरगाह शरीफ़ जो उहो जोई वाले लोड़े में कयो, इहो साॻियो ई सुवालु। त पोइ हुन चयो बाबा जेको अली लिगारी जी हुनखे मूं पास ॾेई छॾिया, तव्हां उन्हनि सां जॉइन करियो।
पोइ उहे वालिद साहिब उहे सभु दरख़्वास्तूं गॾु करे उन चयो त शायदि मौलवी मोहम्मद साले जे हवाले जेको दरगाह जो मौलवी साहिबु हो उनजे हवाले कयूं, पोइ उन्हनि शायदि जिना वारनि बुज़ुर्गनि जे हवाले कयूं, पोइ जेको आहे लियाकत अली ख़ान ते उहे पुगियूं ऐं पोइ इहे ॿियो रहियल मीटिंग जे कराची में गवर्नर सां थियो। हा उन्हनि में जेको वालिद साहिब त जेलनि में हुआ न, लोड़नि में हुआ, उहो त ॿाहिरि कोन निकिरी सघंदा हुआ। ऐं त उनमें जेके ॿिया जेके ख़लीफ़ा उनमें मूंखे कोन ॿुधायो अथनि या का मीटिंग जी अहिड़ी का ॻाल्हि। बाक़ी इहा आहे त गवर्नर सां मुलाक़ात कई, लास्ट मीटिंग वरी थी हुई। तकरीरूं कंदा त इहे संजराणी फ़क़ीर जेके आहे अब्दुरहमान संजराणी, लीमू फ़क़ीर संजराणी, इहे जॾहिं असां कराची सेंट्रल जेल में मूं तहरीक हलाई त भुट्टो जे ख़िलाफ़ु असां सांगड़ में मूं हड़ताल कराई हुई वॾी, त उन खां पोइ ते DPR जा 3 केस दाख़िल थिया ऐं पब्लिक मेंटेनेंस जा 3 दफ़ा छुटंदोसि, वरी ॿधिजी वेंदो, छुटंदोसि, माना 8 दफ़ा सम्झो कि जेल में हुयो। पोइ आख़िरी जॾहिं असांजी कोर्ट हाई कोर्ट बेल खणंदी, पोइ जाम सादिक़ली छा कयो त जेके असांजो सेशन जज सांगड़ ऐं वकील ऐं उन ज़माने में मुर्तज़ा जमहूरी महाज़ ठही वियो, त सांगड़ जा जेके एक्टिव जमात इस्लामी जा अॻुवान हुआ ऐं जेके जमियत उलमा पाकिस्तान जा अॻुवान हुआ ऐं जेको नसरुल्लाह जो PDP पाकिस्तान जमहूरी पार्टी उन्हनि जा अॻुवान हुआ, जेके असांजा वकील हुआ ऐं सेशन जज सांगड़ अवेस, उन ते मुक़दमा बग़ावत ठाहियो। उन काज़ी फैज़ मोहम्मद राजड़ जेको आहे सो मुख्य जवाबदार हो ऐं उनमें जेको आहे सो 90 खनि जा ऐं ॿिया जेको सुञाणप वारा उहे सभिनी असांखे मुख़्तलिफ़ जाइनि ते बंदि करे पोइ असांखे सभिनी खे कराची सेंट्रल जेल शिफ्ट कयो।